वतन। अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे खिपरे में ख़बर ॾींदासीं त खिपरे में तालका खिपरो वकील बार जे वकीलनि पारां पाक फ़ौज सां यकजहती लाइ एडिशनल सेशन कोर्ट खिपरो खां रैली कढी वई। वधीक तफ़सील ॾिसूं था अवैस कुंवर जी हिन रिपोर्ट में। खिपरो में खिपरो वकील बार जे वकीलनि पारां पाक फ़ौज जी हिमायत में एडिशनल सेशन कोर्ट खिपरो खां मीर हसन चानियो, असगर हिंगोरजो, अब्दुल गफ़ार लिगारी, रईस इनायतुल्ला, आमिर सोहेल राजपूत, फरहान बोज़दार ऐं ॿियनि जी अॻुवाणी में यकजहती रैली कढी। असांजा वकील अहद था कयूं त असांजी सरहदनि जी हिफ़ाज़त करणु चाहियूं था ऐं ॼाणूं बि था। असांजे वॾनि बि क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। अॼु जे ॾींहं ते इहो असीं अहद कयूं था त जेकॾहिं कंहिं बि पाकिस्तान जे दुश्मन असां ॾे मेरी अखि खई त उनजी अखि सलामत न हूंदी। असां हुननि जे नसुलनि खे सबक़ु सेखारे छॾींदासीं। हू कॾहिं बि असांजे पाकिस्तान खे नुक़सानु नथा ॾेई सघनि। असां वकील पाकिस्तान जी क़यादत ऐं पाकिस्तान आर्मी सां गॾु आहियूं। अहद आहे सभिनी वकील बरादरी जो, पूरे हर पाकिस्तानी जो। इंशाअल्लाह इंडिया सां असीं फ़ौज सां कुल्ले सां मिलाए इंडिया जे ख़िलाफ़ु जंग कंदासीं ऐं इंशाअल्लाह इंडिया खे असीं तेज़ सां नाबूद कंदासीं। असां सलाम पेश था करियूं पाकिस्तान एयरफोर्स जे स्क्वाड्रन लीडर खे, जंहिं इंडिया जा 2 जहाज़ किराए इहो सबूत ॾिनो त पाकिस्तान जी आर्मी तोड़े एयरफोर्स चाहे नेवी हुजे उहा कंहिं बि ॻाल्हि में जेको इंडिया उनजी बराबरी नथो करे सघे, इंडिया खे मुंहुं तोड़ जवाबु ॾेई ऐं अॻिते लाइ असां हर हफ़्ते जेकॾहिं वुकला बिरादरी खे बि जे अॻिते अचिणो पियो त असां उन्हनि फ़ौजनि सां गॾु इन जंग में शामिलु थींदा। सां गॾु असीं खिपरो जा वकील बि अॼु पंहिंजे अज़म जो इज़हार था करियूं त असीं पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त लाइ, असांजो मुक़दस मुल्क पाकिस्तान, इन जी हिफ़ाज़त लाइ हर वक़्तु तयारु आहियूं। त असांजे दुश्मन असां में मेर रखे थो, असां उनखे कल्ह बि जवाबु ॾिनो, आईंदा बि जवाबु ॾींदासीं। खिपरो तालका बार जे वकीलनि जो चवणु आहे त हू पाक फ़ौज सां गॾु आहिनि ऐं मुल्क जी हिफ़ाज़त लाइ हू कंहिं बि क़ुर्बानी ॾियण खां न कीॿाईंदा। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।